खबर शामिल की पिया रतोदेरो में रिपोर्ट एहसान बोसार जी। रतोदेरो में पुलिस एहलकार जी मुबैना नाजायज़न खिलाफ गोठानन जो एहतजाज। रतोदेरो बरसा गोठ थंगो खान बोसार जे रेवासी नौजवान मसूद अहमद बोसार के पुलिस एहलकार आरिफ मेरानी तरफा खंबण खिलाफ मुतासिर नौजवान समेत गोठानन रतोदेरो नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो। मुतासिर गोठाणो मसूद अहमद बोसार मीडिया अॻियां दाईंदे इहो इल्ज़ाम हयो त रतोदेरो थाणे तां बदली थियल पुलिस एहलकार आरिफ मेरानी ऐं ख़ांगी कपड़ा पहिरियल शख़्स ॿिन्ही ॼणनि बिला जवाज़ बाज़ार मां खंबे हिकु प्राइवेट हंध ते रखी मूंखां 2 अदद मोबाइल फ़ोन ऐं 20,000 रोक रक़म खसे बाद में थाणे ते आणे पोइ हथ कढिया। हिन DIG लाड़काणो ऐं SSP लाड़काणो खां मुतालबो कयो त मूं सां थियल ज़ुल्म नाइंसाफ़ी ते पुलिस एहलकार खिलाफ़ नोटिस वठी इंसाफ़ फराम कयो वञे। मसूद अली मुझो नालो आहे। वो थंगो खान में वेठो आहियां। मां गुल वठण आयो में शरत जे असांजो फौतकी थियो आहे। गुल वठणी हिते मूंखे हिन मूंखे ॾिठो आहे पैसा 20,000 मूंखे पैसा खसियो। मूंखे कुटियईं घणो। इहो आरिफ मेरानी पुलिस वारो खानकी ड्रेस में अची मूंखे वरितईं। मां गुल वठां पियो खानकी ड्रेस में अची मूंखे वरितईं। हथ खे घणो मूंखे कुटियईं पैसा करे रोले 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 अची मूंखे थाणे में ॾिनई। हाणे उहो खाली बचूं ॾे थो पैसा 20,000 बि नथो ॾे ऐं मोबाइल बि नथो ॾे। बेगुनाह खई मूंखे हथ में पैसा ॾिनई। उहो पैसा बि खसी वियो। मूंखे घणा धक हईं। पुलिस वारो बि हिते ड्यूटी बि नथा थिए। ड्यूटी बि न थिए। असां जांच कयोसीं हिन जो ड्यूटी बि न आहे। खानकी ड्रेस सां अची मूंखे वरितईं। घणो मूंखे ज़लील कयईं। अॻे SSP साईं मां उन्हनि खे अपील थो कयां मुंहिंजो इंसाफ़ कयो। मां सां नाजाइज़ी थो विढ़े थो। मां सां नाजाइज़ी विढ़े थो। मुंहिंजो इंसाफ़ कयो।